जाम नवाज़ अली मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जाम नवाज़ अली में पूरे मुल्क जीअं नवाबाद में मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमनि ऐं शहरनि पारां भारत में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ फारूकी मस्जिद खां रैली कढी वई आहे, जंहिंमें जमियत उलमा इस्लाम समेत ॿियनि मज़हबी तंज़ीम जे पारां भारत में औरत नूपुर शर्मा पारां ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। इन मौके ते अॻुवाण पेश इमाम फारूकी मस्जिद साईं जावेद कीरियो, साईं खमीसो खान, ताज मोहम्मद दर्स ऐं ॿियनि उलमाउनि ख़िताब कंदे घुर कई आहे त भारत सरकार कदम खणे ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जी तमाम दोस्त इन ॻाल्हि खां बाख़बर आहिनि त इंडिया जे अंदरि हिकु औरत मलून जंहिं असां मुसलमाननि जे नबी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे अंदरि गुस्ताखी कई आहे, जंहिंजे क़ाइदे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहिब जे हुकुम ते अॼु पूरे मुल्क पाकिस्तान जे अंदरि इन सिलसिले सां जेको आहे सो रैली निकाली वई आहे। असां पंहिंजे हुकुमराननि खे चऊं था त इंडिया सां बाक़ाइदे तालुक़ु जेको आहे सो ख़तमु कयो वञे। असांजे इन एहतजाजी रैलीअ जो जेको मक़सदु आहे कढण जो त इंडिया सरकार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान अक़दस में गुस्ताखी कई आहे। उन्हनि जे सहाफ़ी नूपुर शर्मा ऐं मोदी हुकूमत जी उन्हनि खे फुल सपोर्ट हासिलु आहे, लिहाज़ा असां ई पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइणु चाहियूं था त तमामु मुस्लमान ममालिक जेके आहिनि इंडिया सां पंहिंजो तालुक़ात जेको आहे सो ख़तमु कनि। असांखे उन ई ॻाल्हि ते पाबंद रहणो आहे ऐं गुस्ताख़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लानत हुजे। ऐं असां ई नवाबाद शहर में जेको रैली कढूं पिया, असांजो इहो सबूत इहो ई आहे त असांखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे ऐं ता क़यामत ते हर मुसलमान जी हुन सां मोहबत रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।